जी असीं हिन वक़्तु बीठा आहियूं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल दीर मोहम्मद कंडराणी में। हितां जो जेको तालीमी माहौल आहे उहो इंतिहाई बहितर नमूने सां हली रहियो आहे। हितां जा उस्ताद हाज़िर बासिन असां ॾिठो आहे कि उस्ताद हाज़िर बासिन हिते जेको आहे शागिर्दनि जी जेकी तादाद आहे काफ़ी वधीक तादाद आहे, तक़रीबन 500 खां 600 जेका स्टूडेंट जेको हिते ज़ेरे तालीम आहिनि। हितां जी असांजी बिल्डिंग जो जेको मुआइनो कयो त हिते बिल्डिंग इंतिहाई ख़स्ता हाल आहे। बिल्डिंग जा जेका चापोड़ आहिनि उहे किरी करे जेको शागिर्दनि जे मथां किरी पिया आहिनि मुतबार। तो असां इन हवाले से अचो तो उस्तादन को शागिर्दन को पूछा क्या था माहौल में की तालीम पढ़ा रहे हैं। आए रोज़ हमारे स्कूल के जो छत गिर रहे हैं, लेकिन बहुत से दोस्तों को मेरे को चोट लगा है, इसलिए महकमे वाला से अपील करते हैं कि हमारे स्कूल के बिल्डिंग का दोबारा से रिपेयर कराया जाए। हमारे दोस्त भी अच्छे हैं, स्कूल भी टीचर भी अच्छे हैं, पर इसके एक चीज़ का खासियत नहीं है कि बिल्डिंग अच्छे नहीं है इसके। ये पिलर हम बच्चे के ऊपर गिर गया और बच्चे जख्म टप्पी हो गई और हमारे दोस्त भी जख्मी होते हैं। इसमें हम उसमें दरख्वास्त करेंगे इसका बिल्डिंग बनाना चाहिए वो लोग। इन बिल्डिंग जा जेका छत जे जेका चापड़ वो आए रोज़ किरन था और इहा चापड़ किरण सब असांजा जेको मुतबार असांजा जेका दोस्त शागिर्द आहिनि उहा जेका ज़ख्मी थिया हिननि वसवारनि खां हुकूमत बलोचिस्तान खां हुकूमत तालीम जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे कि गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल दीर मोहम्मद कंडराणी स्कूल जो बिल्डिंग ठाहे ॾिनो वञे ऐं जेका ख़स्ता हाल बिल्डिंग आहे उनजो रिपेयर करायो वञे ताकी असां बहितर नमूने पंहिंजो तालीम पिराए सघूं। जी।